किताबों की जिंदगी में कामयाबी के लिए अहम जो है वो एक हैसियत होती है। आज किताबी मेला लगा है मीरपुर माथेलो में, इसको किस तरह देखते हैं? और सरकारी सतह पे आप नहीं समझते कि इस तरह के जो किताबी मेले हैं वो लगने चाहिए? जी बिल्कुल, किताबें किसी भी मुआशरे का या किसी भी इंडिविजुअल का उसको बनाने में, उसको वो जो भी होता है वो बनाने में बड़ा कलीदी किरदार अदा करते हैं। जो भी आप देख लें बड़ी स्टेज पे जो भी जहाँ पहुंचा है उसने ना सिर्फ किताबें पढ़ी हैं बल्कि किताबें लिखी हैं। तो ये आज यहाँ पे मेला लगाया है, किताबों का बुक फेयर लगाया है, बड़ी खुशी हुई है हमें। बड़ा इन लोगों के एफर्ट्स हैं, इनसे हम राब्ते में आ रहे हैं। अगली दफा हम इंशाल्लाह इनके साथ कोऑर्डिनेशन करके इसको बड़े लेवल पे लेके जाएंगे। मीरपुर माथेलो का हम पब्लिक पार्क उसके लिए यूज कर सकते हैं। एक लाइब्रेरी मीरपुर माथेलो की इन प्रोसेस में है, उसका हम करीब पहुंचे में उसको अप्रूव कराने और उसको उसकी जो बनाना है वो शुरू कराने में। तो वो अगर बनती है तो वो फिर किताबों की तरफ एक पॉजिटिव स्टेप होगा, किताबों की जो उनकी फैलाव है मुआशरे में उसके लिए। सर, लाइब्रेरी की बात आ गई तो ये बात करना मेरे लिए जरूरी हो गई है। लाइब्रेरी जो है वो गैर फाल है अभी तक, उसके लिए आप बता रहे हैं कि कोई प्लान है आपके पास, वो क्या है? थोड़ा नाज़रीन पे शेयर कीजिएगा। वो भी प्लान है, वो इंशाल्लाह डीसी साहब ही वो खुशखबरी देंगे मीरपुर के लोगों के लिए। वो डीसी साहब का प्लान है, उनकी पर्सनल एफर्ट्स है। एक स्टेट ऑफ द आर्ट लाइब्रेरी बनने जा रही है यहाँ पे, तो वो बहुत जल्द ना सिर्फ शुरू होगा, हमारी कोशिश होगी कि वो चंद महीनों में ही उसे हम कंप्लीट भी करें। एक स्टेट ऑफ द आर्ट टाइप का एक इंफ्रास्ट्रक्चर। नौजवानों को क्या मैसेज देंगे? वो किताबों की तरफ किस तरह आए और कौन सी ऐसी किताबें हैं जिनको उनको पढ़ना चाहिए जिसकी वजह से वो अपने कैरियर बना सकते हैं, पढ़ाई के हवाले से भी और अच्छा इंसान बनने के हवाले से भी? नौजवानों को यही मैसेज है कि आज के दौर में जहाँ किताबों की वैल्यू कम होती जा रही है, दिन ब दिन लोग ज्यादातर डिजिटल मोबाइल, सोशल मीडिया और इधर उधर लोगों का वो बढ़ता जा रहा है। किताबों की तरफ वापस अपना रुझान बिल्ड करें, दोबारा इस तरफ आए। और किताबों के मुख्तलिफ टाइप्स हैं, मुख्तलिफ इसमें कैटेगरीज हैं। हिस्ट्री पढ़ना जरूरी है ये जानने के लिए कि हम क्या हैं, कहाँ से आए हैं, क्या हमारा बैकग्राउंड है। उसके बाद फिर जो किताबें फ्यूचर के ऊपर होती हैं कि आने क्या वाला है वक्त, जो एनालिसिस होता है करंट अफेयर्स के ऊपर, वर्ल्ड हिस्ट्री के ऊपर, उसको पढ़ना जरूरी है ताकि अंदाजा हो सके कि दुनिया आगे जा किस तरफ रही है और हम खुद को किस तरह उस हिसाब से ढाल सकते हैं, हम क्या किरदार अदा कर सकते हैं उसमें। इसी तरह कुछ शख्सियात हैं जैसे मोहतरमा बेनजीर भुट्टो शहीद साहिबा हैं, कार अली भुट्टो साहब हैं, इंटरनेशनल शख्सियात हैं, उनकी जिंदगी के ऊपर पढ़ना, उनकी जिंदगी से सबक सीखना कि उन्होंने किस तरह असूलों के ऊपर अपनी जिंदगी गुजारी, उनसे उनको फॉलो करना। तो वो भी इंसान की एक कैरेक्टर बिल्डिंग में, इंसान की शख्सियत साजी में बड़ा किरदार अदा करती है। तो मेरे ख्याल में ये वो किताबों की कैटेगरीज हैं जो पढ़नी चाहिए नौजवानों को और अपना आप बेहतर बनाना चाहिए। थैंक यू सो मच, बड़ी नवाज़ी। मेरे तव्हांखे किताबी जेको मेलो आहे, स्टॉल आहे मीरपुर माथेलो में लगाइण ते जस्ट पेश कयूं था। हिन तरह जो जेको रुझान आहे वो असांजे शहर में एक नवाण जेकी आहे उहा ॾिसण में अचे पई। कंहिंजे विद्या पब्लिकेशन सरदार ॾोड़ो दोस्त आहे असांजो मोरे जो आहे, तो इहो निकितल आहे पूरे सिंध में। ये मीरपुर माथेलो में सिंधी अदबी संगत शाख जे तरफ़ां जेको 3 ॾींहंनि जो मेलो लगायो वियो आहे। 3 ॾींहं साईं ढेरकी हुयो, अॼु खां पोइ 3 ॾींहं हिते हूंदो। ऐं किताब जी जेका तव्हां अहमियत चओ था, त किताब जी अहमियत इहा आहे त बेहतरीन दोस्त आहे किताब। अॼु जे दौर में जेको किताब खां माण्हू इलाही परे थी विया, ऐं ॿियो त असां वटि जेका मज़हबी जनूनियत या अहिड़े क़िस्म जा कुझु मसइला थिया आहिनि, उहो फ़क़ति इन जे करे जो असां किताब खां परे आहियूं। जेकॾहिं किताब जे वेझो ईंदासीं, किताब पढ़ंदासीं, मुतालो कंदासीं त असां में शऊर ईंदो ऐं इन्हनि शयुनि खां इंसान बची वेंदो। ऐं अॼु जे नौजवाननि खे इहो ई असांजो मैसेज आहे त घणे खां घणा किताब पढ़नि, मुतालो कनि ऐं हिन जेको अॼु स्टॉल लॻल आहे 3 ॾींहंनि जो, इन मां जेको आहे फ़ाइदो वठनि। तमामु बहितरीन ॻाल्हि आहे ऐं दोस्त आया आहिनि, वठनि था पिया किताब, तमामु घणा सेल थी चुका आहिनि ऐं 3 ॾींहं असां हिते मौजूदु आहियूं। वरी बि दोस्तनि जेके पसगिर रही आहिनि उन्हनि सभिनी खे इहो ई आहे, अचो किताब। मीर ख़ुशाइन ॻाल्हि आहे। हाणे मां जंहिं पहुतो आहियां त मां हिते रश ॾिसां थो। उमिरि जो को बि लिमिट कोन्हे, हर उमिरि जा माण्हू मां ॾिसां थो तो किताब न सिर्फ़ु ॾिसनि था पर ख़रीद करण जी बि उन्हनि में हिकिड़ो ॾिसां थो चाह आहे, जज़्बो आहे, चस आहे किताब वठण जे हवाले। हिन खे तव्हां कीअं था ॾिसो? तमामु मूंखे ख़ुशी थिए थी त असीं सवेर हिते आयासीं, जंहिं महिल इहे लॻायूं पिया किताब, त मूंखे मतिलबु अंदाज़ो इहो न हुयो को दोस्त एतिरा ईंदा। बहरहाल नौजवान तमामु घणे तादाद में आया आहिनि, उनखां अलावा असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि उहे बि आया आहिनि, नंढा नंढा ॿार बि अचनि था पिया ऐं किताब वठनि था पिया।
वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेको बि दोस्त अचे थो पियो त उहो किताब वठी थो वञे पियो। जेकॾहिं इन्हनि सॼनि ॻाल्हियुनि खां पोइ किताब जी त का क़ीमत न हूंदी आहे, किताब अनमोल हूंदो आहे, हुनजी क़ीमत लॻाए नथी सघे, पर पढ़ंदड़नि जे लाइ का न का रिआयत ज़रूर हूंदी। उहो जेकॾहिं को ॾिसंदड़ माण्हू हुजे जेको तव्हांखे अची करे किताब वठे, उनजे हवाले सां ॿुधायो केतिरी रिआयत सां हिते मिलंदी? हाँ बिल्कुलु, मुख़्तलिफ़ जेके आहिनि किताब आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं रिआयतूं आहिनि। कंहिं ते 20% आहे, कंहिं ते 30% आहे, एतिरे ताईं 50% बि आहे। सो उहो मुख़्तलिफ़ पब्लिकेशन जे तरफ़ां जेके आहिनि न ॾिनल आहिनि, उहो दोस्त उन ते बाक़ाइदा कमु करे थो पियो ऐं सभिनी दोस्तनि खे बाक़ाइदा रिआयत सां ई किताब मिलनि था पिया। कहिड़ो किताब ख़रीद कयो पिया नौजवान? अल्हम्दुलिल्लाह हिते आया आहियूं असां, बहितरीन जेको नॉवेल्स पयूं आहिनि, सुखाली पई आहे ऐं ॿियूं नॉवेल बि सुठियूं नज़रियूं, 29 औरतूं इहा नॉवेल पई आहे। ॿी साईं जीवन सैयद जी हे बहादुर गजा बहादुरीन, बहितरीन आहे, तमामु सुठो किताब आहे। तव्हां हितां ख़रीदारी कई आहे? जी जी, ख़रीदारी करे रहिया आहियूं, ॾिसी रहिया आहियूं बुक्स जेको आहे सुठा असांखे बहितरीन किताब नज़रनि पिया। अञा ताईं फ़िलहाल जेको आहे ख़रीद न कयो आहे, ख़रीद कंदासीं। नौजवान मां जेकॾहिं पुछां त किताब जी ज़िंदगी में कहिड़ी अहमियत हुजे थो, उनखे कीअं तव्हां डिफाइन? किताब हिकिड़ो इंसान जो सुठो दोस्त आहे। अगरि किताब मां असां केतिरा ई सबक हासिल करे सघूं था, हज़ारे माना जेको आहे। पहिरीं तव्हां पंहिंजो तारुफ़ कराइजो ऐं उनखां पोइ हिन किताबी मेले जे हवाले सां ॿुधाइजो त केतिरा ॾींहं इहो किताबी मेलो हिते मिरपुर माछिलो में हूंदो ऐं हिते कहिड़ी नौयत जूं किताबूं जेके आहिनि तव्हां वटि अवेलेबल आहिनि? मुंहिंजो नालो सरदार बुरो आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु विद्या पब्लिकेशन हैदराबाद सां आहे। गुज़िरियल 2 सालनि खां वठी मां सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किताबी मेला लॻायां पियो ऐं हिन साल में असां पोइते काफ़ी शहरनि में खैरपुर, मीरस, सालियापट, चूंडको, मेहरापुर, काज़ी अहमद, नवाब शाह, सकरन अहिड़ा स्टॉल लॻाया आहियूं। ऐं हीउ जेको महीनो असांजो उहो डिस घोटकी में आहे। हिन महीने जी शुरूआति सकाफ़ती ॾींहं ते ॾारकी खां कई, 3 ॾींहं ॾारकी हो, हाणे 3 ॾींहंनि जो मीरपुर मातेले में आहे। मीरपुर मातेले में असांजो पहिरियों ॾींहुं आहे स्टॉल जो, जेको हीअ स्टॉल असां शहीद फ़कीर अब्बास तलवार खे डेडिकेट कयो आहे। ऐं असांजे कमु करण जी नौयत सिर्फ़ु किताब विकिरो करण या कमर्शलाइज़ेशन वारी कोन्हे का, मजमूई तौर सिंध जा जेके बढ़ंदड़ इशू आहिनि, जीअं अमन जी तबाहकारी आहे, सरकारी समाज जे अंदरि पीड़ियल तबक़नि ते जेको जबर आहे, या जेके ॿिया समाजी इशू आहिनि, असां चाहियूं था त उन्हनि ते बि असां गॾोगॾु सवाल उथारियूं। सो किताब जो जेको सिंधी अंदरि थोरो घणो रुझान वधियो आहे त असां चाहियूं था त 2-3 सालनि अंदरि असां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किताबी मेला लॻाए 90s जे दौर वारी जेको रीडिंग रेशो वारी सिंध हुई त उनखे हथी वठायूं त जीअं सिंध में पढ़ण जो रुझान वरी आम थिए। पढ़ण रुझान आहे त सही, पर असल मसइलो इहो आहे त माण्हुनि ताईं सही सां किताब कोन था पहुचनि ऐं जिन वटि पहुचनि था त उहे मख़सूस पंहिंजे हलकनि जे अंदरि पढ़नि था। दरअसल किताब हलकनि लाइ त कोन्हे को, हिकिड़ो आम शइ आहे ऐं आम माण्हुनि लाइ हुजणु घुरिजे। असांजे समाज सां आलमियो वॾो इहो आहे त आम माण्हू सम्झे थो त किताब या त दर्सी हूंदा आहिनि या त दीनी हूंदा आहिनि, उन खां सवाइ ॿिया जेके किताब आहिनि उन्हनि खे माण्हू नथा सम्झनि। ख़ासि करे असांजा जेके हिते जी सवाल थींदा आहिनि, भाई छा आहिनि, भाई कहिड़े क़िस्म जा किताब आहिनि या कहिड़ा किताब आहिनि, आम माण्हू पुछनि था। तव्हां जेकॾहिं हिते 10-15 मिंट बीहंदो ऑब्ज़र्व कंदो त माण्हू अचरज मां हिननि किताबनि खे ॾिसनि था। असां चवंदा त इहो जेको आम रवैयो आहे माण्हुनि जो किताबनि लाइ, उहो ख़तमु थिए ऐं आम माण्हू किताबनि सां जुड़े त जीअं असां सेहतमंद समाज जी अदावत करे सघूं। ॾारकी खां पोइ जेको मीरपुर माथेलो में जेको 3 ॾींहंनि जो असां किताबी मेलो लॻायो आहे, उनजो अॼु पहिरियों ॾींहुं आहे ऐं स्टार्टिंग असांजी ॾाढी सुठी थी आहे। उमेद था कयूं त मीरपुर माथेले जा जेके नौजवान दोस्त आहिनि या आम माण्हू आहिनि, अदीब, शाइर, सहाफ़ी, लेखक या उस्ताद या ॿियनि समाजी पिरत सां लाॻापियल जेके बि दोस्त आहिनि, उहे सुठे नमूने किताब पढ़ंदा ऐं किताबनि जो जेको किताब दोस्तीअ जो पैगाम आहे उहो समाज में पहुचाईंदा त जीअं हिननि जो किताब जा मुस्बत फ़ाइदा थी सघनि ऐं किताब पंहिंजो समाज जे अंदरि किरदारु अदा करे सघे। किताब जेके आहिनि उहे तव्हां वटि जेके मौजूदु आहिनि उन्हनि जे हवाले सां थोरो ॿुधाइजो तफ़सील सां। किताब असां वटि त सही सिधी ॻाल्हि आहे त दर्सी किताब कोन्हे को। असां दर्सी किताब जे हक़ में कोन आहियूं, जो रखे दोस्त रखनि था, दुकाननि वारा रखनि था, पर असां न आहियूं रखंदा।
असां सम्झूं था त जेको निसाबी किताबनि में पढ़ायो थो वञे उहो आम माण्हू खे या ॿार खे तोतो थो ठाहे, तो असां तोता समाज में पैदा करणु कोन था चाहियूं। इन करे असां मटीरियलिस्टिक लेवल जा किताब, साइंस जा किताब, फ़लसफ़े जा किताब, नफ़्सियात जा किताब, कॉस्मोलॉजी जा किताब, या दुनिया जे वॾनि ॾाहनि जा जेके लिखियल किताब आहिनि उन्हनि जो आतम कथाऊं आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखियल ॾाढा ज़बरदस्त किताब आहिनि। अॼु जे दौर में जेको फिक्शन आहे, साइंस फिक्शन आहे, कहाणियूं आहिनि, शाइरी आहे, तरक़ी पसंद अदब आहे, खाबीदुर जो अदब आहे, मार्क्सी लेनिनी अदब आहे, या सियासी क़िस्म जी जेकी बि अदबी जेकी असां वटि सिंध में रिवायत पियल आहे उन सां जुड़ियल जेके बि किताब पियल आहिनि उहे असां समूरा रखिया आहिनि, त जीअं आम माण्हू उन्हनि समूरनि इल्मी अदबी किताबनि सां जुड़े। छाजे करे निसाबी किताब त असां ॿारनि खे पढ़ाए थकाए छॾियो आहे, या असांजा नौजवान जेके निसाबी किताब पढ़ी पढ़ी थकिजी पिया आहिनि, त सोचण जो ज़ावियो जेको तब्दील थींदो उहो निसाबी किताब सां न पर इल्मी अदबी किताबनि सां थींदो। थैंक यू वॾा तव्हांजी थैंक यू सो मच। किताब ॾिसो विया जी साईं जी, असां किताब वठण आयासीं, माशाअल्लाह ख़ुशी थी, बहितरीन जी। किथां जा आहियो तव्हां? असां हिते सिटी जा आहियूं, मिरपुर जा। सिटी जा आहियो? जी, सैयद अमीराबाद शाह नाम आहे मुंहिंजो। हा, हाणे कहिड़ियूं किताबूं आहिनि जेके तव्हां? असां साईं तारीख़ बलूचिस्तान असां ॾिसण आयासीं ऐं वरिती बि आहे, किताब आहे वरितीसीं इंशाअल्लाह, माशाअल्लाह ॿियूं बि ॾिसूं पिया जेका पसंदि आई। इनखे कीअं ॾिसो था किताबी मेलो मीरपुर माथिलो जे शहर में? ज़बरदस्त बहितरीन साईं, हीअ असां मतिलबु ॾिसूं पिया पहिरीं दफ़ा, पहिरीं दफ़ा बि चऊं ऐं पहिरें बि थींदो रहियो आहे, पर हिन साल जी पहिरीं दफ़ा ई थियो आहे। हिन लेवल जो जंहिंमें हुन जूं किताबूं वॾी तादाद में माण्हू जी जी ॾिसण वारा बि पढ़ण वारा बि इलाही इलाही माण्हू ॾिसनि पिया, वठनि पिया, माशाअल्लाह ख़ुशी बि थी आहे, असांखे ख़ुशी बि आहे। ऐं अहिड़ियूं चीज़ूं थींदियूं रहनि असांजे सिटी मीरपुर माथेलो में, ऐं असांजे डिस्ट्रिक्ट वाइज़ इहा चीज़ूं थींदियूं रहनि बहितर। चलो अल्लाह साईं तव्हां ख़ुशि करे।